ज़रूरी है वही महिरबानी वाली अचण जो जेकी इशू है असांजे हिते मक़ामी माण्हू स्केल 1 खां वठी करे 7 ताईं उन्हनि खे प्रेशराइज़ कयो थो वञे जेके उन्हनि जा हुकूम दबाया था वञनि उन्हनि खे बसि जेको अगरि आवाज़ु खणंदो उन्हनि फौरी कढियो थो वञे बग़ैर कंहिं इशू जे बग़ैर कंहिं रीज़न जे असांजा तक़रीबन 10 अहिड़ा मुलाज़िम कढिया बि विया हुआ उनजे ख़िलाफ़ु एक्शन थी चुकी आहे पर उनजो को बि दाद फरियाद न थी उनजो कंहिं बि आवाज़ु बुलंद न कयो इंशाल्लाह हाणे असीं उमेद रखूं था असांजा अॻुवान असांजा सरवण असांजा हाणे इंशाल्लाह आवाज़ु बुलंद कंदा अॻियां आला कम ताईं असांजो आवाज़ु पहुचाईंदा जेकी हिननि जो सैलरी जो इशू आहे 17,000 आउं सम्झां थो बिल्कुलु घटि में घटि लो मां लो आहे जेको गवर्नमेंट उजरत रखी आहे 25,000 कम से कम मैक्सिमम उहा त हुअणु खपे 5 साल थी विया आहिनि तक़रीबन सिक्योरिटी गार्डनि खे इन टाइम दौरान 2,000 हिन जा वधिया हूंदा 15 खां 17,000 ताईं उजरत अञा ताईं हुन खां अॻियां काड़ी कोन थी बराए महिरबानी असीं वरी बि रिक्वेस्ट कंदासीं असांजी ॿी पार्टी जी MPA MNAs खे जेके असांजो अॻियां आवाज़ु पहुचाइनि ऐं कैडेट कॉलेज खे भरिसां बि कुझु अहिड़ा इदारा आहिनि लोकल जेके उन्हनि जो बि को अहिड़ो दाद फरियाद कोन थी थिए उन्हनि लाइ बि असां रिक्वेस्ट कंदासीं इंदाज़ शेख साहिब खे ऐं जाम साहिब खे ऐं साजिद साहिब खे त उन्हनि जो बि बराए महिरबानी कुझु कयो